पप्पा सॼो साल निकिरी वियो ख़बर पई? हीअं लॻे हाणे त न जनवरी चालू थियो हुयो। मन जंहिं सॼो साल कमु कयो हुनखे ख़बर पवंदी न साल काॾे वियो। जंहिं कयूं ई निंड्रू आहिनि हुनखे किथां ख़बर पवंदी साल काॾे हली वियो। छाजी निंड्रू कयूं त छा कए? ॿुधाए हिकिड़ी शइ ॿुधाए तूं कई थी सॼे साल में? हेॾो कुझु त कयो पप्पा, ॿुधाए मां छा कयो? मां छा कयो? हाय हाय हेॾा थधि केॾी वधी वई आहे। हीअं सफ़ा लिंग ई बर्फ़ थी विया आहिनि। अंधेरी इहो महीनो ॾेढ त हाणे हलंदा ई न इहे थधि। स्वेटर खणी कढे न सेटिन मां। मम्मी मूंखे लेदर जो स्वेटर वठणो आहे। भई पप्पा खे चएसि मूंखे न चओ। पप्पा लेदर जो स्वेटर वठणो आहे। छो छा कने? अरे पप्पा थधि लाइ न आहे को ज़रूरत। नाक में ख़ाली पैसा वञी आणा। अरे पप्पा थधि त छा कयां? तुंहिंजो मतिलबु छा आहे? थधि ख़ाली हुन लेदर जे स्वेटर में ई लहंदी आहे, ॿियो कोई तरीक़ो ई न आहे। अंधेरी असली अहिड़ो माण्हू अथई असांजे पर पुट हिनखे अगरि थधि पई न माना माचिस सां पैसनि खे बाहि ॾेई करे हथ से कई। हेॾा ख़र्च करण जी पिट जो पइजी वई अथसि। अरे पप्पा थधा त मां स्वेटर बि न पायां। तोखे मां स्वेटर पाइण लाइ मना कई? सिटी में जेके हेॾा स्वेटर पाइनि काॾे वञनि? पप्पा यार झूने ज़माने आहिनि सभु उहे। अरे भाई तुंहिंजो स्वेटर केरु थो ॾिसे? अंधेरी असां रुपयो करे बचायूं पाण हे मौक़ा था ॻोल्हनि ख़र्च करण जा। हेॾा हिननि खे ख़ाली फैशन खपनि। अंधेरी हुननि सत्संग ते जेको वञा पियो मां सुबुह 7 बजे चङी थधि हुई गाॾीअ ते जंहिंमहिल वञा पियो मां त विच ते इडली सांभर वारो बीठो हुयो। मुंहिंजो दिमाग़ हलियो हुते। मां गरम सांभर वरितोमांसि पनीर में विझी ॾिनई ऐं ॿिनी पैंटनि जे खीसे में हिकु पनी विझी छॾी मां। उन खां पोइ मज़ाल जो मूंखे थधि पए। मां बाइक हलायां पियो, ॿिनी खीसनि में गरम सांभर पियो हुयो। टंगुनि ते थधि थिए न पई। हथनि ते जंहिंमहिल थोरी घणी थधि लॻे बि त मां खीसनि ते रखी पियो छॾियां हथ। चवण जो मतिलबु आहे माण्हू खे अकुल हुजे ऐं पैसा बचण जी भावना हुजे ख़ाली। किथे मां ख़ाली 20 रुपए सांभर सां कमु लायो, किथे तूं 20,000 स्वेटरनि लाइ तो नाटकबाजी करे ऐं सांभर ॿिए ॾींहुं वरी गरम करे पनीर में माण्हू खीसे में खणी निकिरी वञे। हाणे मां खीसनि में सांभर खणी घुमूं। हेॾा मूंखे माइंड जो टेंशन थी पियो आहे। मुंहिंजो थधि जो बहानो ॾेई घुसाए न वेही रहनि। मम्मी राति जो छा प्लान आहे? 31 नाइट आहे न दादा? असांखे नथा पुॼनि हे सभु हाणे। तव्हांजो रोज़ कुझु न कुझु रोशो लॻो ई पियो आहे। घर ई तंहिंखां माण्हू राति जो 12 बजे हथ जोड़े सुम्ही पए चुप करे। न पर मुंहिंजे दोस्तनि सां आहे प्रोग्राम। छाजो प्रोग्राम? हो भाई इवेंट आहे हिकिड़ो, हुते वेंदासीं। 1500 रुपए एंट्री आहे पर हुन में सभु इंक्लूडेड आहे। डीजे, डांस, शोज, अनलिमिटेड फूड। हे अनलिमिटेड फूड चई करे कंहिंखे थो चरियो करे? माण्हू खाईंदो त ओतिरो ई आहे जेतिरो खाई सघंदो। हा घर खणी अचनि आहिनि त पोइ लॻे बि वर्थ आहे। पोइ तोखे चऊं बि भली थी आहे, तोखे 4-5 कंटेनर ॾेई छॾींदासीं, मोटंदे कंटेनर भरे अचे। हिकु माण्हू 15 सौ किथां खाई सघंदो? तंहिंखां हिते ई घर वेही अवार्ड ॾिस न वेही करे। हर साल हलंदा आहिनि न। खपई ॿाहिरां चणा वञी वठी आ, मां कचड़ियूं घीचो तरे थी ॾियां, थम्स अप बि पई थी फ्रिज में, ऐं अॼु गजरुनि जो सीरो बि ठाहियो आहे। अरे यार मम्मी ईअं थोड़ी थींदो आहे। हुते माण्हू ॿाहिरि होटलुनि जा डांसुनि जा फोटो विझनि था, मां छा गीचनि जो फोटो विझां छा? अरे मन तोखे फोटो ई विझणा आहिनि त तूं नेट तां कढी विझ न फोटो। असीं फोटोनि जे करे एॾा पैसा बर्बाद कयूं छा? या वरी मुंहिंजो दोस्त अथई हिकिड़ो फोटो वोटो कढंदो थी, हुन वटि वञेसि, नवां कपिड़ा पाए करे मैं फोन कयांसि थो, फोटो कढाएसि तूं पाण ई पोइ सीन सीनरी विझी ॾींदे जेकी खपई चएसि वञी करे तूं भली। पोइ उहे खपई फोटो विझी छॾिजे ऐं मोटंदे वक़्तु चणा वठी अचे, मम्मी घीचो तरे रखाई थी। उथी अंधेरी कढी देसि कपिड़ा त कढाइजे फोटो। Hey everyone, what's up? I hope तव्हांखे वीडियो पसंद आई। फर्स्ट ऑफ ऑल अ वेरी हैप्पी न्यू ईयर। आई जेन्युइनली होप तव्हां सभिनी जो मथियों साल दी बेस्ट वञे। ऑल्सो थैंक यू सो वेरी मच सॼो साल सपोर्ट करण लाइ। आई होप अॻियां बि तव्हां हीअ सपोर्ट कंदा रहंदो एंड असां सुठो कंटेंट ठाहींदा रहंदासीं। थैंक यू सो मच वंस अगेन एंड हैप्पी न्यू ईयर। ऑल्सो अगरि ये वीडियो वणी त प्लीज़ लाइक कयो, कमेंट कयो एंड शेयर कयो सभिनी सां। ऐं बाक़ी अगरि किथे नथा वञो त घर में खीचा खाओ, ॿियो छा। न्यू वीडियो जल्दी ईंदी। टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।